5 अक्टूबर उस्तादनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते बुलड़ी शाह करीम तहलके जे गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल अब्दुर्रहीम कात्यार ऐं कैंपस हाई स्कूल बुलड़ी शाह करीम जे शागिर्दनि तरफ़ां उस्तादनि खे सलामी ॾिनी वई। इन मौक़े ते गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुर्रहीम कात्यार जे हेड मास्टर अब्दुल रशीद सूमरे, गवर्नमेंट हाई स्कूल बुलड़ी शाह करीम जे हेड मास्टर माशूक अली ख्वाजा, अलाजुड़ियो सठियो, रिज़वान मक्सी, जावेद मेमण ऐं ॿियनि उस्तादनि शागिर्दनि पारां KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जीअं त अॼु पूरी दुनिया में उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे पियो। अॼु जो ॾींहुं उस्तादनि जे अज़मतनि खे सलाम जो ॾींहुं आहे। उहे उस्ताद जेके क़ौम जा महिमान आहिनि, उहे उस्ताद जेके ॿारनि जी ज़िंदगी ठाहिनि था, अॼु उन्हनि जे अज़मत जो ॾींहुं आहे, अॼु उन्हनि जे वॾाई जो ॾींहुं आहे, अॼु उन्हनि जे शान मान ऐं मर्तबे जो ॾींहुं आहे। ऐं एज़ अ हेड मास्टर बुलड़ी शाह करीम हाई स्कूल उन्हनि मुंहिंजे सभिनी उस्ताद साहिबान खे सल्यूट थो पेश करियां, जेके न मुहबत अक़ीदत सां बचनि खे पढ़ाइनि था। ऐं उहा उमेद थो रखां त उहे हर साल जीअं हिन साल बि कुझु टारगेट सेट कंदा, उन्हनि टारगेट ते कमु कंदे उन्हनि बचनि जी रहनुमाई कंदा त जीअं उहे ॿार अॻियां हली मुल्क जा सुठा साइंसदान, सुठा फ़नकार, सुठा रांदीगर ऐं पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे मुल्क जो ऐं पंहिंजे स्कूल जो नालो रोशन करे सघनि। असांजे शागिर्दनि भरपूर हिसो वरितो, असांजे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे। 5 अक्टूबर उस्तादनि जो ॾींहुं मल्हायो थो वञे ऐं इंशाअल्लाह ताला असांजी बि इहा ई कोशिशि रहंदी त शागिर्दनि खे एतिरी महिनत कई वञे जो हे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची सघनि। पोइ चाहे उहो उस्ताद मुसलमान हुजे, चाहे उहो उस्ताद गैर मुसलमान हुजे, पर उनजो तालुक़ु जेको आहे त हू उस्ताद आहे। उस्ताद लफ़्ज़ जी माना आहे कुझु सेखारण वारो। उहो लाज़मी न उहो उस्ताद असांखे स्कूल में कुझु सेखारे, ॿाहिरि जी दुनिया में जेको बि असीं कुझु सिखूं था, जंहिंखां बि सिखूं था, असांखे उनजो इज़त करणु घुरिजे, उनजो एतिराम करणु घुरिजे, उन माण्हू जो अदब करणु घुरिजे। अॼु टीचर डे आहे, सॼी दुनिया में मल्हायो वेंदो आहे, असीं बि अॼु मल्हाए रहिया आहियूं। ॾाढो फ़ख़्रु आहे त असीं असांजे उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, टीचर डे मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे इन ॻाल्हि ते। जेको बि उन्हनि खे पढ़ायो ऐं असांखे हिन लाइक़ु बनायो त असीं अॼु हिते बि ॻाल्हाए सघूं पिया ऐं असीं हिन जा घणा ई शुक्रगुज़ार आहियूं। मूंखे ॾाढो फ़ख़्रु आहे जेको असांजे बुलड़ी शाह करीम गवर्नमेंट हाई स्कूल बुलड़ी शाह करीम जे स्कूल में असांजे उस्तादनि जो ॾींहुं 5 अक्टूबर मल्हायो थो वञे ऐं असीं तमामु ख़ुशि आहियूं। उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।